Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंतास मुआहिदे जी भञकड़ी ते आलमी अदालत जे फ़ैसिले जी अजां परॾेही वज़ारत जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त भारत गैरक़ानूनी तौर सिंतास मुआहिदे खे मुअतल कयो। आलमी अदालत जे सिंतास मुआहिदे बाबति फ़ैसिले ते धुरियूं अमल करण जूं पाबंद आहिनि। आलमी अदालत फ़ैसिले में वाज़े कयो आहे त भारत हिक तरफ़े तौर सिंतास मुआहिदो मुअतल नथो करे सघे। पाकिस्तान फ़ैसिले ते अमल करण लाइ पुरज़म आहे। भारत बि सिंतास मुआहिदे ते आलमी टियाखड़ी अदालत जे फ़ैसिले ते अमल करे। परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त अमरीका BLA ऐं मजीद ब्रिगेड खे दहशतगर्द तंज़ीमुनि में शामिल कयो आहे। BLA ऐं मजीद ब्रिगेड जाफ़र एक्सप्रेस ते हमले समेत ॿियनि दहशतगर्द कार्रवाइयुनि में मुलविस आहिनि। पाकिस्तान ज़िम्मेवार न्यूक्लियर रियासत आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ क़दम खंया पिया वञनि। चीन पाकिस्तान जी सफ़ारती पॉलिसी जो अहम हिसो आहे। उमेद करियूं था त अफ़गानिस्तान पाकिस्तान जे ख़दशनि ते क़दम खणंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान भारत सां कश्मीर समेत समूरनि मसइलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। जंगबंदी लाइ भारत अमेरिका खे दरख़्वास्त कई हुई। अमेरिका खां फ़ोन कॉल आई त वाज़े करे छॾियो हो त पाकिस्तान जंग नथो चाहे। असां कंहिंखे न चयो हो त भारत सां गॾु विहारियो। इसहाक़ डार चयो त अमरीकी परॾेही वज़ीर जो पाकिस्तानी दौरो अञा शेड्यूल न थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 3 अगस्त ते चीन वेंदो। PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जो ॿियो पुटु बि गिरफ़्तार। अलीमा ख़ान जे वकील राणा मुदस्सर दावा कई आहे त शेर शाह जो पंहिंजे भाउ शाहरेज़ जी पेशी ते अदालत आयो हो। वापसी ते खेसि हिरासत में वरितो वियो। गुज़िरियल ॾींहुं पुलिस जिना हाउस हमले केस में शाहरेज़ खे गिरफ़्तार कयो हो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शाहरेज़ जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो त PTI बानी खे ज़मानत मिलण जे जवाब में पुटु शाहरेज़ खे घर मां खंबियो वियो। असां बार बार चयो गिरफ़्तार करणो आहे त भली करियो। असां बानी जो आवाज़ बणिजंदासीं। PTI बानी आख़िरी मुलाक़ात में चयो हो त मज़बूत रहणो आहे। ज़ुल्म जी राति आहे। नेठ त सुबुह थियणो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो NFC अवार्ड में वसीलनि जी विरसत जो फार्मूलो तब्दील करण ते गौर। ज़रनि मंझि वफ़ाक़ी हुकूमत शदीद माली मुश्किलातुनि जो शिकार आहे। सूबनि जे हिसे मां कटौती करण जी तजवीज़ ते गौर। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, हायर एजुकेशन कमीशन ऐं ॿियनि इदारनि जे ख़र्चनि में भाईवारी ते सूबनि खे क़ाइल करण जी तजवीज़ ते बि गौर। IMF मुआहिदे जे तहत सूबा टैक्स उगाड़नि में वाध ऐं ख़र्चनि जी मुंतक़िली ते मुतफ़िक़ आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जो सूबनि जो हिसो घटाइण ते ज़ोर। NFC तहत को बि फार्मूलो रुगो इतफ़ाक़ राय सां तब्दील करे सघिजे थो। ज़रनि जो चवणु आहे त जेकॾहिं इतफ़ाक़ न थियो त वफ़ाक़ी हुकूमत 27 आइनी तरमीम ज़रिए फार्मूले में तब्दीली जो रस्तो अख़्तियार करे सघे थी। चीनी परॾेही वज़ीर 2 ॾींहनि जो सरकारी दौरो मुकमिल करे वापसि रवानो थी वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चीनी परॾेही वज़ीर खे अलविदा कयो। चीनी परॾेही वज़ीर 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान आयो हो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां धारदार गॾिजाणियूं कयूं। चीनी परॾेही वज़ीर वांग यई ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सरबराही में वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं थियूं। सुस्तीअ जी गुंजाइश न आहे। ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ताईं सुख सां न वेंदासीं। तूफ़ानी बरसातुनि सां दरियाहनि में चढ़ाई। बोनीर सवाद सवाबी मानसरा ऐं शांगला में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म जो त कराची में शदीद बरसात थी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं बिलाल भुट्टो सां अफ़सोस जो इज़हार कयो। चीन जे परॾेही वज़ीर पाकिस्तान जो दौरो कयो। पाकिस्तान ऐं चीन जा लाॻापा सदाबहार आहिनि ऐं वधंदा रहंदा। गिलगित बल्तिस्तान जे ज़िले गज़र में ग्लेशियर फाटण सबबि ॿोॾि तबाही मचे छॾी। गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे तर्जुमान मूजिबि गज़र जे इलाइक़े तली दास जे हंध ते ग्लेशियर फाटी पियो। ॿोॾि सबबि तबाही थी आहे। केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। माली नुक़सानु थियो आहे पर जानी नुक़सानु नाहे थियो। ग्लेशियर फाटण सां पाणी नदी जी सूरत अख़्तियार करे वियो। 50 माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। सिंध में बरसात जो सिलसिलो 27 अगस्त ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते जी अॻकथी। कराची में अॼु हल्की बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में मानसून सिस्टम कमज़ोर थी वियो आहे। अॼु हैदराबाद, जामचोरो, टंडो मोहम्मद खान, टंडो लहर ऐं उमरकोट में गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। ठट्टो, सजावल, बदीन ऐं थरपारकर में तेज़ बरसात जी अॻकथी। मटियारी, मीरपुर खास ऐं सागड़ में बि गजगोड़ सां बरसात जो इम्कान। गुड्डू ऐं सखर बिराजिस वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बिराज वटि पाणी जे वकरनि में वाध रिकॉर्ड। सिंध जे आपासी वज़ीर सिंधु दरिया जे बंदनि जी निगरानी करण जी हिदायत करे छॾी। हैदराबाद जे हेठाहीं वारनि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। रेस्क्यू टीमुनि
ॿेड़ियुनि ज़रिए शहरनि खे कढी महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। 3 ॾींहनि दौरान हैदराबाद में 118.4 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। अलमदार चौक, लतीफ़ाबाद रेलवे स्टेशन, फ़कीर जो पेड़ समेत ॿियनि इलाइक़नि में पाणी बीठल। शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमिर बाब जे 3 घरभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। एमएनए रसूल बख्श चांडियो ऐं एमपीए ममताज़ चांडियो अदालत में पेश थी बयान रिकॉर्ड कराए छॾिया। रसूल बख्श चांडियो ऐं ममताज़ चांडियो शाहिद तौरु अदालत में बयान ॾींदे चयो त वाक़े वारे वक़्तु बुरहान खान चांडियो बिलाल भुट्टो जे जलसे में असां सां गॾु हो। अदालत शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थियण बैदि ॿुधणी 3 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ ॿुधणी ते शाहिद रसूल बख्श ऐं ममताज़ चांडियो खां फ़रियादी धुर जो वकील आॾी पुछा कंदो। उमिर बाब चांडियो चयो आहे त सरदारनि जा माण्हू ठाह जा अफ़वाह पकड़े रहिया आहिनि। मरण क़बूल कंदसि पर ठाह न कंदसि। सरदार चांडियो चयो आहे त अदालत सुभाणे ॿुधणी पई रखे, पर फ़रियादी धुर जे वकील 3 अगस्त जी तारीख़ वरिती। फ़रियादी धुर पाण केस डिले करे पई। रूस जे सदर व्लादिमीर पुतिन यूक्रेन जंग जे ख़ात्मे लाइ सख़्त शर्त रखी छॾिया। क्रेमलिन ज़रियनि मूजिबि सदर पुतिन चाहे थो त यूक्रेन ओभर जे सरहदी शहर डोनबास खां हथखड़े ऐं नेटो में शमूलियत जो इरादो ख़तमु करे ओभर सरहद तां नेटो फ़ौज खे हटाए वञे त रूस कुझु इलाइक़नि मां पोइते हटण ते राज़ी आहे। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि उहे शर्त अमरीकी सदर ट्रंप ऐं रूसी सदर पुतिन विच में थियल मुलाक़ात दौरान बहस हेठि आया हुआ। यूक्रेन जे इनकार जी सूरत में रूस जंग जारी रखंदो। ऐं श्रीलंका जो अॻूणो सदर रानिल विक्रमासिंघे रियासती फंड जे ग़लत इस्तेमाल जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार। रानिल विक्रमासिंघे कोलंबो में CID जे ऑफिस बयान रिकॉर्ड करण लाइ आयो हो। विक्रमासिंघे श्रीलंका जो 6 भेरा वज़ीर आज़म रही चुको आहे। 2022 में श्रीलंका जी शदीद माली बहरान जे दौरान खेसि सदर बणायो वियो हो।